ये ॿुधाए कादर मूंखे त पंहिंजी दुश्मनी कैसा आहे? साईं दुश्मनी कादन जी न, पर इहो सभु कुझु असांखे ॾेखारण लाइ कयो वियो आहे। कादर तुंहिंजो शक कंहिं तरफ़ थो वञे? मां इन नए सूबेदार खे बादल ऐं फ़क़ीर वारनि सां गॾु घुमंदे ॾिठो आहे। तोखे मूंसां सलाह करणु खपंदी हुई फ़क़ीर। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां सां सलाह कयूं बि हा, तव्हां असांखे रोके छॾियो आहे। बाबा साईं, तव्हां क़बूल कोन कयो छो त इन ॾोह जो इल्ज़ाम असां मथां कोन ईंदो। अस्सलामुअलैकुम दोस्तों, रियासत जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देरि तव्हांखे इंतज़ारु कोन करे हलंदासीं अपडेट जे तरफ़ दोस्तों। त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बादल ऐं फ़क़ीर जेको आहे त निहाल ख़ान जा पुट आहिनि। निहाल ख़ान जो इहो आहे त हू पंहिंजे नंढे भाउ जी पग जेको आहे त पंहिंजे मथे ते रखे ऐं उनखां बाद में हुनजा वारिस जेको आहे त पुट थी सघनि फ़क़ीर ऐं बादल। त उनजे हिसाब सां उनखे बख़्ती ऐं जेको कादन आहे त उनखे पेर खोण नथा ॾियनि। जॾहिं दिलि मुराद उते ॻोठ में आयो उन ते बि हुननि फायरिंग कई, पर हुननि खे कुझु न वरियो। ऐं बाद में जॾहिं हुननि खे कुझु न वरियो त हू सूबेदार दिलशेर सां गॾिजी करे, ऐं सूबेदार दिलशेर जी जेका आहे त अॻु में ई वॾे रेस ते कावर हुई जंहिंजे मथे ते पग आहे दोस्तों। त हुन ते कावर हुई ऐं हू सिविल ड्रेस पाए जेको आहे त कादन जे घर में राति जो घिरे थो ऐं उन कादन जे पुट खे अगवा करे खणी था वञनि दोस्तों। ऐं बाद में मां ॾिसां त तव्हांखे वॾो तमाशो थींदो नेक्स्ट एपिसोड में, जॾहिं इहा ख़बर कादन खे पवंदी त कादन खां वॾो रेस पुछंदो त आख़िर तुंहिंजी दुश्मनी कंहिंसां आहे। त माई बख़्ती चवंदी त हिन जी दुश्मनी कंहिंसां बि न आहे, पर असांजी दुश्मनीअ तहत जेको आहे हिन जे पुट ते जेको आहे अटैक कयो वियो आहे, हिन जे पुट खे अगवा कयो वियो आहे। हिते दोस्तों जेको आहे त वॾे रेस खे बि ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। वॾो रेस जेको आहे त हुकुम जारी कंदो ऐं कादन खे चवंदो त जंहिं ते मथां तुंहिंजो शक आहे त उन्हनि ते अटैक तूं करे सघीं थो। ऐं कादन चवंदो त मूंखे जेको आहे त निहाल जे शोरनि फ़क़ीर ऐं जेको आहे त बादल ऐं जेको आहे सूबेदार उन्हनि सां गॾु मां ॾिठो आहे, उन्हनि टिनी ते शक आहे। उन्हनि टिनी ते शक ज़ाहिर करण खां पोइ जेको आहे त उन ते अटैक कंदो दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड रियासत जा तमामु बहितरीनु थियण वारा आहिनि। ऐं दिलमुराद जेको आहे त वापसि शहर वेंदो पंहिंजी ॿी घर वारी ॾे जेका आहे कहिड़ी ॻोठ में हुन ॾे आहे, ऐं ॿी जेका शहर में हुन कई आहे शादी दोस्तों। त होॾे हलियो वेंदो ऐं ॿाहिरि जेको आहे त हिते ॻोठ में जेको आहे त तमाशो शुरू थी वेंदो। कादन ऐं फ़क़ीर वारा जेको आहे त हिक ॿिए सां ॾेई वठी निबरंदा दोस्तों। हाणे जेको आहे त नेक्स्ट एपिसोड हिकु धमाकेदार एपिसोड हूंदो। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जे अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।